वाइस अप्रैल ब्रेकिंग न्यूज़। रिपोर्टर आबिद हुसैन अबड़ो। मोरोलग शाहपुर जानिया शहर में रोड हादसो, मोटरसाइकिल सवार शमीर शाहानी सख्त जख्मी। शहर जख्मी के सरकारी सिविल अस्पताल पहुंचाए, जिते कोई भी डॉक्टर मौजूद न हो। जख्मी तड़पंदो रहियो, जॾहिं त जख्मी की हालत गणती जोगी होने सबब खेसि मोरो अस्पताल नवायो वियो। क़ौमी शाहरा ते क़ाइम सरकारी अस्पताल में डॉक्टर मौजूद नाहे। सरकारी अस्पताल सीपरन हवाले। डॉक्टरनि जी नाअहली सबब शहरनि जी ज़िंदगीअ खे ख़तरो। शहरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द डॉक्टर मुक़ररु कराया वञनि। वाइस अप्रैल ब्रेकिंग न्यूज़। मोरोलग शाहपुर जाने शहर में रोड हादसो, मोटरसाइकिल सवार शमीर सख्त ज़ख्मी थी पियो।